अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था केटी बंदर खां। ईरान खां टमाटो घुराइण ख़िलाफ़ सामूंडी पट्टी जे आबादगारनि जो बगान में एहतियाती मुज़ाहिरो। मेन चौक ते 1 कलाक धरणो। ख़बर मूजिबि सामूंडी पट्टी ॻाढ़ो केटी बंदर बगान जे आबादगारनि मोहम्मद याक़ूब समूह, पीर ग़ुलाम अली शाह, गुलाब शाह, इस्माइल गुलड़ी, शकील मेमण, ग़ुलाम हुसैन गुलड़ी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हुकूमत पारां ईरान खां टमाटो घुराए मक़ामी आबादगारनि जो माशी क़त्ल करण ख़िलाफ़ बगान शहर में एहतियाती मुज़ाहिरो करे रैली कढी वई। आबादगारनि जे हथनि में प्ले कार्ड हुया ऐं आबादगारनि जो माशी क़त्लेआम बंदि करियो, ईरान खां टमाटो घुराइण बंदि करियो जा नारा दर्ज हुआ। रैली शहर जो गश्त करण खां पोइ मेन चौक ते पहुती, जिते कलाक ताईं आबादगारनि धरणो हणी ट्रैफ़िक मुअतल करे छॾियो। इन मौक़े ते आबादगार अॻुवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जो टमाटो जॾहिं बि तयारु थींदो आहे त ॿाहिरां इंडिया या ईरान खां टमाटो घुराए सिंध जे आबादगारनि ज़मींदारनि हारियुनि सां ज़ुल्म कयो वेंदो आहे, खेनि करोड़नि रुपयनि जो नुक़सानु ॾिनो वेंदो आहे। हिननि चयो त सिंध जे आबादगारनि सां ज़ुल्म जी इंतिहा कई पई वञे। ॿिज, भाण, ज़रई दवाउनि जा रेट आसमान ते पहुतल आहिनि, जॾहिं त हाणे सिंध जो टमाटो मार्केट में अचणु शुरू थियो आहे त हुकूमत अफ़गानिस्तान, ईरान ऐं भारत मां टमाटो घुराए रही आहे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे घुर कई त सिंध जे आबादगारनि लाइ ज़रई पॉलिसियूं जोड़ियूं ऐं फौरी तौर ते टमाटे जी इम्पोर्ट बंदि करे सिंध जे फसल जा मुनासिब अघ मुक़ररु करे आबादगारनि जो माशी क़त्लेआम बंदि कयो वञे। इन मौक़े ते सलाम समूह, आज़ाद अशरफ कड़मू, ग़ुलाम नबी समूह, असलम समूह ऐं ॿिया पिणु अॻुवान मौजूदु हुआ। रिपोर्ट मीर उस्मान समूह, केटी बंदर बगान।